नाज़िन सॼी सिंध जी कोटड़ी में भी सकाफ़ती रिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। महिराण टीवी जे सर ते कोटड़ी वासी सकाफ़ती रंग में रंगजी विया आहिनि। रैलियूं कढी प्रोग्राम मुनक़द कया विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे नवीद पंवर। नाज़रीन सॼी सिंध जी कोटड़ी भी सकाफ़ती रंगनि में रंगजी वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जाम चलो कोटड़ी पारां हिन वक़्तु अलमदीना जो कोटड़ी ते हिकु मुख्य स्टेज क़ाइमु कयो आहे, जिते मरकज़ी तकरीब सकाफ़ती मरकज़ी तकरीब कोठाई वेंदी। हिन वक़्तु शहरनि जे हिते पहुचण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ मशहूर फ़नकार हिते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। ॿिए तरफ़ शहरनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियुनि जी सूरत में अलमदीना चौक कोटड़ी ते पहुचण वारो सिलसिलो शुरू थी चुको आहे। SDP, जैस्कम, KSGO, KSO थोरे मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि पारां हिते पहुचण शुरू थी विया आहिनि, जॾहिं त सॼी कोटड़ी सकाफ़ती रंगनि में रंगजी वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त महिराण टीवी सरवान गुलाम नबी मोराई पारां ऐलान कयो वियो हो त 6 दिसंबर सिंध जा पेट सकाफ़ती ॾियारो मल्हायो वेंदो, जेको हींअर पुरजोश नमूने सां मल्हायो पियो वञे।